जामशोरो ज़िले के कोस्तानी इलाइक़े ॻोठ बचल सोनेरो में ॻोठाणनि खे चोपायो माल चारण खां रोकण ऐं मथनि मुबैना तौरु फायरिंग करण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठ जी औरतुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़ औरतुनि PPMPA मलकस सिकंदर ते इल्ज़ाम मड़ींदे चयो आहे त हू सियासी वफ़ादारी तब्दील करण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे रहियो आहे। फेरिंग कंदा असां मलक जा माण्हू वञनि था असांजे ॿारनि खे मिलनि था फेरिंग था कनि असां कहिड़ो हुनजो ॾोह कयो असांखे राह ख़ुदा असांखे फेरिंग करियो असांखे मीडियो कढियो असां हुनजो कहिड़ो ॾोह कयो आहे। असांजा नंढा ॿार वञनि था हुनखे मिलनि था मलक असद जा माण्हू असां जेको मौक़ो थियो त असीं मलक असद मां भराईंदासीं कांबू जबल मां असुल सां पोरिया कंदा आहियूं असुल सां पंहिंजा बचा पारिया हेॾा अलाए मीर ख़ान जा वारीअ खां वठी सिकंदर मलक जे वारीअ खां वठी असांजो जबल असांजो काबू आहे। असीं इन मां पोरिया करियूं असां सभु कुझु करियो असां पंहिंजा बचा पारिया। अॼु जॾहिं असांजा ॿार वञनि था बकरियूं कायूं था वञनि मथां फेरिंग कनि था असांजे घर में अचे गोलियूं लॻनि थियूं असां कहिड़ो ॾोह कयो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं असीं उहा अमृतसारीअ जो असां काबू खाधो आहे अमृतसारीअ सां काबू खाधो आहे। असां कहिड़ियूं कयूं आहिनि असां ॿाहिरि चूंडिया आहिनि असां गांगा चूंडिया आहिनि गुरू अॼु निकितो असां असुल खां वठी असां पंहिंजो पोरियो कयो आहे। असां गांयूं करे असां पंहिंजा पेट पारिया आहिनि असां पंहिंजा बचा गांयूं करे असां वाणियुनि खां खपाए असां पंहिंजो मुल्क संभालियो आहे। अॼु असांखे वञनि था असांजा बचा तिन खे गोलियूं खणियूं मिलनि था मल्क जा वाढा 5-5 10-10 हज़ार बि कोन मिलनि रुॻो राह ख़ुदा असांखे मिलनि कहिड़ो असां ॾोह कयो आहे। असांजे मथां फेरिंग कनि असांजे मथां गोलियूं लाड़ीनि असांजे घर में जो गोलियूं पवनि ॿार रड़ियूं करियो रियूं करियो भॼो हुयो असां मायूं पुत्रनि ॿार वञनि बकरी काए अथनि फेरिंग कयो मिलियो कढनि जबल मां असीं कोन असां कहिड़ो गुनाह कयो ॾोह कयो। असीं साले मंद ब्राह्मण वोट ॾींदासीं मलक कोन ॾींदासीं मलक चयो मां वोट ॾियो न असीं फेरिंग कंदासीं असीं वोट कोन ॾींदासीं असांजे ॿारनि खे तॾहिं न फेरिंग करे असीं असद मल कोन वोट ॾींदासीं असीं साले मंद ब्राह्मण वोट ॾींदासीं। एहतिजाज कंदड़ औरतुनि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी को चेयरमैन आसिफ ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त PPMPA मलकस सिकंदर जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। अली इमरान चांडियो आवाज़ TV।